ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जिनसी हिरासत जे इल्ज़ाम में हटायल इंटर बोर्ड जे चेयरमैन नसीम मेमण जी ॿीहर मुक़ररी जो मामलो, जंहिंमें चेयरमैन इंटर बोर्ड कराची सिंध हाई कोर्ट में लिखत में जवाब जमा कराए छॾियो। अदालत इंटर बोर्ड के चेयरमैन के जवाब से 4 सितंबर से दलील तलब करे वरता। अदालत पारां नसीम मेमण की बहाली जो नोटिफिकेशन मुअत्तल करण जो हुक्म बरकरार रखियो वियो। अदालत सिंध हुकूमत के नसीम मेमण के इंटर बोर्ड कराची के चेयरमैन के उहदे ते मुक़रर करण खां रोके छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर जुल्फी चांडियो खान जी। जुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। हाई कोर्ट में जिनसी हिरासत के इल्ज़ाम में हटायल इंटर बोर्ड के चेयरमैन नसीम मेमण की ॿीहर मुक़ररी जो मामलो। चेयरमैन इंटर बोर्ड लिखत में जवाब जमा कराइंदे चयो त मां कंहिं बि औरत के जिनसी हिरासत नाहे कयो, मूं मथां इल्ज़ाम कूड़ो आहे। अदालत इंटर बोर्ड के चेयरमैन के जवाब से 4 सितंबर से दलील तलब करे वरता। अदालत पारां इंटर बोर्ड कराची नसीम मेमण की बहाली जो नोटिफिकेशन पिण मुअत्तल करण जो हुक्म बरकरार रखियो। अदालत सिंध हुकूमत के नसीम मेमण के इंटर बोर्ड कराची चेयरमैन के उहदे ते मुक़रर करण खां रोके छॾियो। दरख्वास्त गुज़ार के वकील अहमद अली चयो त जिनसी हिरासत जा इल्ज़ाम साबित थियण ते सूबाई मुहतसिब नसीम मेमण के उहदे तां हटाइण जो हुक्म ॾिनो हुयो। दरख्वास्त वकील चयो त नसीम मेमण के यूनिवर्सिटी एंड बोर्ड डिपार्टमेंट के उहदे तां मुअत्तल करे छॾियो हुयो। नसीम मेमण की मुअत्तली जो नोटिफिकेशन 12 दिसंबर 2023 ते वापस वरतो वियो हुयो। दरख्वास्त वकील चयो त नसीम मेमण ते जिनसी हिरासत जो इल्ज़ाम साबित थी चुको आहे। जी।